नाज़रीन हींअर असां मौजूदु आहियूं यूसी रज़ाबाद जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अलीगुल डिबूकोटरो में, जेको स्कूल केतिरनि ई सालनि खां वठी बंदि आहे। इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन स्कूल जे ॻोठ में लॻभॻि 100 जे क़रीब ॻोठ जा ॿार आहिनि जेके दरबदर थियनि था ऐं मुख़्तलिफ़ कमनि कारनि में मसरूफ़ आहिनि। जी नाज़रीन तव्हांखे इहो ॿुधायो त हीउ जेको आहे निज बहिराड़ी जो इलाइक़ो आहे जिते हीउ स्कूल क़ाइमु आहे ऐं हितां जो ॻोठाणनि जेका बदजुग कई उन में स्कूल क़ाइमु थी वियो, पर हलंदे हलंदे हींअर हिन स्कूल जो जेको आहे सो पोज़ीशन सफ़ा वैरान थी वई आहे ऐं गुज़िरियल 12 सालनि खां वठी हीउ स्कूल बंदि आहे। अचो हिते ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिननि जो वरी छा चवणो आहे। छा पढ़णो आहे? स्कूल न वेंदो आहे? छो न वेंदो आहे? छो न वेंदो आहे? अच्छा हिते उस्ताद अचे त पढ़ंदे? पक सां? अच्छा 12 साल थियो आहे स्कूल खां बंदि आहे ऐं असां एॾा परेशान आहियूं। नंढड़ा नंढड़ा मौसम असां उन्हनि खे परे हाई स्कूल ते पहुचायूं था मोटरसाइकिल ते। असां माना बेरोज़गार असां ॿार मज़दूरी नथा करे सघूं, असां पंहिंजी नंढड़ा खणी उहे पढ़ाया असांखे उस्ताद खपे। नंढड़ा असांजा नंढड़ा मासूम ॿार आहिनि उहे कुझु ॿार नथा वञनि, असां मोटरसाइकिल ते खणी असां उनखे स्कूल था पहुचायूं। तक़रीबन 2-3 किलोमीटर स्कूल परे आहे, उनखे उतां खणी था अचूं या उते छॾे कमकार सां हलिया था वञूं त उहो ॾींहुं हाणे सॼो असांजे ॿारनि जो हलियो थो वञे। हिन स्कूल खे तक़रीबन 12-13 साल थी विया आहिनि बंदि लॻो पियो आहे, न कोई मास्तर आहे न कुझु आहे। जेको थोरो घणो स्कूल में ॾिनो टेबलूं हेॾे होॾे उहो वग़ैरह पंहिंजो हर शइ खयूं हलिया ऑफिसर हितां, जेके असांजे लाइ का सहूलियत कान्हे का। असां पंहिंजो सुबुह जो महिनत कयूं, मज़दूरी कयूं या ॿार स्कूल पहुचायूं। अच्छा स्कूल जो सामान केरु खणी वियो? स्कूल जो सामान उहे ऑफिसर खणी आहे, जेके अॻु में ॾिनो उहो ई थो खणी आहे, त का शइ कान्हे का। लेकिन टेबल असांजो मुतालबो आहे असांखे मास्तर खपे ऐं स्कूल जो सामान टेबलूं हर शइ खपे। हिते जो स्कूल 12 साल खां वठी बंदि आहे, जंहिंमें उस्ताद नथो मिली सघे। जेको आहे सो असां एहतजाज कयूं था आला ऑफिसरनि खे त महिरबानी करे असांखे स्कूल में उस्ताद मिले। अच्छा केतिरे टाइम खां वठी स्कूल बंदि आहे चाचा? साईं 12 साल थी विया आहिनि हिनखे स्कूल खे बंदि थिए। आख़िरी उस्ताद हिते कहिड़ो पढ़ाईंदो हो? उस्ताद लानो साईं घर जो। अच्छा उन खां पोइ को उस्ताद न आयो आहे? उस्ताद न आयो आहे। अच्छा हिते तव्हां हितां जा जेके आहिनि तालुका एजुकेशन ऑफिसर हुन सां ॻाल्हि ॿोल कई आहे? काफ़ी कुझु हुन सां मिलिया ऐं पर चवनि था उस्ताद तव्हां राज़ी करियो। हाणे उस्ताद खे असां कहिड़े हिसाब सां हिते सहूलियतूं मानी टुकर चाहियूं, पाणी हर शइ सहूलियत ॾियूं, हाणे उहो बि नथा अचनि चाहियूं। अच्छा तव्हां छा था मुतालबो कनि चाहियो? असांजा त महिरबानी करे असांखे उस्ताद मिले जो बच्चनि जी ज़िंदगी बर्बाद थी। असांखे उस्ताद खपे, स्कूल खपे, का सहूलियत न आहे ऐं असांखे उस्ताद जी असांजा ॿार जेके आहिनि ईअं दरपदर आहिनि, जेकर सफ़ा ईअं जीअं जाइल माण्हू हुजनि ईअं जाइल न आहिनि। इंसान अख टीह आहे तालीम सां, हूअं त इंसानु कुझु बि न आहे। असांजा हिते 100 ॿार आहे जेको असांजो ईअं ई आहे, को तालीम न आहे, का सहूलियत न आहे, कुझु बि न आहे। असां इहा महिरबानी करे सभिनि खे ऑफिसरनि खे इहा अर्ज़ु कंदासीं त असांखे उस्ताद खपे, स्कूल खुलियलु खपे। असांजा ॿार सुधरंदा त जेको आहे सो असां पंहिंजे ख़ुशि हूंदासीं, असांजा ॿार बि ख़ुशि हूंदा। इहा महिरबानी करे असां सभिनी खे महिरबानी करे अपील कयूं था त असांखे उस्ताद स्कूल खुलियलु खपे त असांजा ॿार ॿिए पासे न वञनि। ॿिए पासे परे परे स्कूल में किथे ॿार नंढड़ा वेंदा? असांखे महिरबानी करे बराए महिरबानी करे असांखे उस्ताद खपे स्कूल। जी नाज़रीन हिते ॻोठाणनि जो इहो मुतालबो आहे त असांखे स्कूल में जल्द उस्ताद मुहैया करे ॾिनो वञे। हिननि तालुका एजुकेशन ऑफिसर फैज़गंज ऐं DEO खैरपुर ऐं वज़ीर सिंध खां इहो मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द हिते हिकु उस्ताद मुक़ररु करे ॾिनो वञे जीअं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल सवरिजी सघे। अली बख्श चांद, सोच TV, फैज़गंज। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.